नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सूरतुल बक़रा आयत नंबर 67 खां 73 ताईं। तर्जुमो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ क़ाल ऐं जॾहिं चयो मूसा अलैहिस्सलाम लिक़ौमिही पंहिंजी क़ौम खे इन्नल्लाह बेशक अल्लाह यअमुरुकुम हू हुकुम करे थो तव्हांखे तज़बहू कि तव्हां ज़िबा करियो बक़रतन हिकिड़ी ढगी या गऊं। क़ालू उन्हनि चयो अतत्तख़िज़ुना छा तूं करीं थो असां सां हुज़ुआ मज़ाक़। क़ाल चयो हज़रत मूसा जवाबु ॾिनो अऊज़ु बिल्लाहि आऊं पनाह में अचां थो अल्लाह जी अन अकून के आऊं थी वञा मिनल जाहिलीन जाहिलिन मां जाहिलनि जहिड़ियूं ॻाल्हियूं करण वारनि मां। क़ालू उन्हनि चयो उदु लना पुछ असांजे लाइ या दुआ कर असांजे लाइ रबक पंहिंजे रब खां युबय्यिन लना हू वाज़े करे बयान करे असांजे लाइ मां हीअ छा कहिड़े क़िस्म जी हुजे हीअ यानी गऊं जी कहिड़ी क़िस्म हुजे। क़ाल चयो हज़रत मूसा उन्हनि खे जवाबु ॾिनो इन्नहू बेशक हू यक़ूलू चवे थो फरमाए थो बेशक अल्लाह ताला फरमाए थो इन्नहा बक़रतुन ला फ़ारिदुन वला बिकर बेशक उहा ढगी हुजे न पोड़ी हुजे न ई जवान हुजे अवानुम बैन ज़ालिक औसत उमिरि जी हुजे इन्हनि ॿिन्ही जे दरमियान वारी हुजे यानी न पोड़ी न जवान। फ़फ़लू बसि तव्हां कयो मां तुमरून जेको तव्हांखे हुकुम कयो पियो वञे। क़ालू उन्हनि चयो उलना पुछी ॿुधाए लना असांखे रबक पंहिंजे रब खां युबय्यिन लना हू बयान करे असांजे लाइ मां लौनुहा उनजो रंग कहिड़ो हुजे। क़ाल हज़रत मूसा चयो इन्नहू यक़ूलू बेशक हू फरमाए थो यानी अल्लाह ताला फरमाए थो इन्नहा बेशक इहा बक़रतुन गऊं हूंदी या ढगी आहे सफ़राउन ज़र्द रंग जी या पीले रंग जी फ़ाक़िउन लौनुहा तेज़ रंग जी उनजो रंग हूंदो तसुरुन नाज़रीन जेको ख़ुशि कंदी ॾिसण वारनि खे। क़ालू हुननि चयो उदु लना पुछी ॿुधाए असांखे रबक पंहिंजे रब खां युबय्यिन लना हू बयान करे असांजे लाइ मां हीअ कहिड़े क़िस्म जी आहे इहा ढगी। इन्नल बक़र बेशक इहा जेका ढगी आहे या गऊं आहे तशाबह अलैना इन जे बारे में असीं मुंझी पिया आहियूं या इहा शक में असीं पइजी विया आहियूं इन जे बारे में। व इन्ना ऐं बेशक असां इनशा अल्लाह अगरि चाहींदो अल्लाह लमुहतदून ज़रूरु इनखे लभे वठंदासीं यानी हुननि खे इहो कमु करणो कोन पिए चाहियो तंहिं करे हुन में सवालनि जे मथां सवाल पिया कनि यानी अल्लाह जे हुकुम खे न पिए मञणु चाहियूं छो जो जॾहिं अल्लाह हुकुम ॾेई छॾियो त हुननि खे घुरिजे हा त हू का बि हिकिड़ी अगरि ढगी ज़िबा करे वठनि हा त अल्लाह जो हुकुम पूरो थी वञे हा पर हुननि करणु न पिए चाहियो तंहिं करे सवाल जे मथां सवाल पिए कयो। तंहिं करे दीन जो को बि हुकुम जेको अल्लाह ताला जी तरफ़ां आहे उनखे बेचूं वचरां करणु घुरिजे उन जे बारे में हेॾां होॾां न ॾिसिजे त इन मां को हीलो बहानो निकिरी अचे जीअं अल्लाह चयो आहे उन कम खे उअं ई करणु ज़रूरी हूंदो आहे। क़ाल हज़रत मूसा चयो इन्नहू यक़ूलू बेशक हू फरमाए थो यानी अल्लाह ताला फरमाए थो इन्नहा बेशक उहा ढगी बक़रतुन ढगी ला ज़लूलुन तुसीरुल अर्द न ई हुन जोती आहे ज़मीन खे न ई हू जेका हुन महिनत कई आहे यानी जेके हलाइबो आहे ज़मीन ते तुसीरुल अर्द ज़मीन खे जोतण जे लाइ वला तस्क़िल हर्स न ई पाणी ॾियण जे लाइ ज़मीनुनि खेतियुनि खे मुसल्लमतुन ला शियत फ़ीहा सही सलामत न ई हुन में को कंहिं बि क़िस्म जो जीअं धॿो बि न हूंदो हुन में बिल्कुलु साफ़ सुथरी। क़ालू हुननि चयो अल आन बसि हाणे जीअं त तो आंदो आहे बिल हक़ असां वटि हक़ यानी तो हाणे तो हक़ वारी ॻाल्हि कई।
फ़ज़बहूहा पोइ ज़िबा कयो उन्हनि हुनखे वमा कादू ऐं न हुआ उहे यफ़अलून इहो करण वारा। लॻी ईअं रहियो त हू करणु नथा चाहिनि पर आख़िर उन्हनि इहो कमु करे वरितो। व इज़ क़तलतुम ऐं यादि कयो जॾहिं तव्हां क़तल कयो हो नफ़्सन हिकिड़े माण्हू खे, हिकिड़ी जान खे, हिकिड़े नफ़्स खे, फ़द्दारतुम फ़ीहा पोइ तव्हां झगड़ो कयो उन जे बारे में, यानी तव्हां हिक ॿिए सां विड़ी रहिया हुआ उन बारे में कंहिं ॻाल्हि ते त क़तल कीअं कयो आहे। वल्लाहु मुख़रिजुम मा कुंतुम तक्तुमून ऐं अल्लाह ज़ाहिर करण वारो हो उहो जेको हुआ तव्हीं लिकाए रहिया हुआ। उन ॻाल्हि खे जेका तव्हां लिकाए रहिया हुआ अल्लाह ताला उनखे ज़ाहिर कढण वारो, ॿाहिरि कढण वारो यानी ज़ाहिर करण वारो हो। फ़कुल ना पोइ असां चयो फ़कुल नदरिबूहु पोइ असां चयो यानी अल्लाह ताला फ़रमायो इदरिबूहु मारियो हिनखे बिबादिहा बाज़ हिस्से सां ढॻी जे, यानी हिकिड़ो क़तल थी वियो हो बनी इसराइल में जंहिंजे क़ातिल जे विच ख़बर न पई त कंहिं क़तल कयो आहे। पोइ अल्लाह ताला इहा ढॻी ज़िबा करण जो हुकुम ॾिनो इन जे लाइ। पोइ अल्लाह ताला फ़रमायो त ढॻी जे हिकिड़े हिसे खे खणी मुर्दार जेको माण्हू मरी वियो आहे उन जे जिस्म खे हणो। कज़ालिक अहिड़ी तरह युहिल्लाहुल मौता ज़िंदा करे थो अल्लाह मुर्दनि खे वयुरीकुम ऐं हू ॾेखारे थो तव्हांखे आयात ई पंहिंजी निशानियुनि मां लअल्लकुम ताकी तव्हां तक़िलून अक़ल खां कमु वठो, अक़ल पकड़ियो। बनी इसराइल में हिकिड़ो मालदार यानी अमीर माण्हू हो जेको क़तल थी वियो ऐं उनजो वारिस सिर्फ़ु उनजो इकलौतो भाइटियो हो। हुन जे क़तल थियण खां पोइ जेको क़ौम जे विच में जेका आसपास जा माण्हू हुआ से क़ातिल जे बारे में शक में पइजी विया त हिनखे कंहिं क़तल कयो, क़ातिल जो पतो न पियो मालूम थियो। त अल्लाह ताला बनी इसराइल खे हुकुम ॾिनो त हिकिड़ी ढॻी खे ज़िबा करियो। पोइ उन जे हिकिड़े हिसे खां जेको माण्हू मरी वियो आहे उन जे जिस्म खे उनखे धकु हणो त हू जेको माण्हू मरी वियो आहे उहो उथी ज़िंदा थी वेंदो ऐं पंहिंजे क़ातिल जो नालो ॿुधाईंदो। त पोइ वरी इहो हुकुम इन जे लाइ ॾिनो ऐं अल्लाह ताला हुननि खे ॾेखारण बि चाहींदा हुआ त कीअं अल्लाह ताला मुर्दनि खे ज़िंदा कंदो। त इहे ॿई ॻाल्हियूं हुननि जे लाइ ज़ाहिर कयूं वयूं ताकी अल्लाह ताला हुननि खे पंहिंजी निशानी ॾेखारे ताकी हू कुझु अक़ल पकड़नि। सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।